खाता पियो संभाले जा 18 खाता ऐं मूंखां वधीक को हुकुमई तामील ॿियो करे सघंदो। बाक़ी माण्हू हुन सो अजायो मूं ते पिया थाई टोकरूं कनि त साईं सुम्हियो पवे, साईं खे कमु कोन थो अचे। इहे अपोज़िशन वारा आहिनि पिया चवंदा आहिनि सो तूं जे ॻाल्हियुनि खे छॾ। तूं ॿुधाए जेको तुंहिंजे पुट खे नौकरीअ जो ऑर्डर ॾिनमि उहो नौकरीअ ते चढ़ियो आहे या कोन? वाह जो ऑर्डर ॾिनो अथव साईं, ड्यूटी त वठनि सी कोन ऐं ऑफिसर चवनि था पहिरियों ई पैसा पहुचाए मथे था ॾियणा पवनि। सो साईं इहा नौकरी वञी झंझ में पवे, तव्हांजी त एतिरी बि कोन पई हले। हाणे बस कर बस माई, घणी ड्रेग न करे, जाणी बि जग सां। जॾहिं ॿिया सभु पैसा ॾेई नौकरियूं पिया वठनि त तुंहिंजो पुट वरी को आसमान तां वठो आहे छा? हाणे घणो गोड़ न कर, वञी कमु कर। मूं थकावट जी दवा पीती आहे, थोरी आराम कयां मां। शुरुआती 6 महीननि ताईं सिर्फ़ ऐं सिर्फ़ माउ जो खीर।